अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीक़ाज़ी में बलीकार आवाएँ यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करते सीनियर तजियाकार अली गद्दी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, मदारिस जे हवाले सां मसलो हिकिड़ो थी वियो आहे। मौलाना फज़ल रहमान साहब चवनि पिया त 6 अमेंडमेंट ते असांखे वादो कयो हुयो, पोइ उहो मंज़ूर बि थियो, पोइ सदर साहब साइन न कई, पोइ अचानक सां वापसि अची वियो। मौलाना फज़ल रहमान साहब चवनि अञा ताईं मौलाना फज़ल रहमान साहब बरक़रार आहिनि त मसलो छा आहे, आख़िर छो थो इहो अटके जॾहिं हिकिड़ी शइ हुन सां मंज़ूर थी चुकी। पर पोइ अॼु ॾिठोसि त गवर्नमेंट जेको आहे उहो थोरो हिनखे इंट्रस्टिंग नोट ॾियण जी कोशिशि कई आहे। छा कयो आहे ख़बर न आहे। गवर्नमेंट हिकिड़ो मदारिस जे सरबराहनि जो इजलास तलब ॾियो डिफरेंट मकतबा फ़िक्र सां, उहे सभु गॾु थिया इस्लामाबाद में। एंड उहे जेके आहिनि उहे गवर्नमेंट जी हिकिड़े क़िस्म जी छा चइजे पॉइंट ऑफ व्यू खां अग्री कनि था, हिमायत कनि था। हाणे में जेके हीउ जेको बिल आहे मदरसनि जो, अक्सर तव्हां पाकिस्तानियुनि जे 99% जंहिंजो तालुक़ु सिधो मदरसे सां न हुजे या हिननि मामलनि सां न हुजे, उनखे ख़बर बि न आहे त हीउ मसइलो आहे छा। खोटा खां पोइ सम्झ में अचे थी त हू शायदि, छाकाणि त अगरि बिल्कुलु इहो मदरसनि जी रजिस्ट्रेशन जो ई इशू हुजे, छाकाणि कंहिं ज़माने में अॼु खां 10-15 साल पहिरीं त उलमा साहिबान न मञंदा हुआ, मौलाना फज़ल रहमान ॿिया टिया, त भाउ मदरसनि खे छो रजिस्टर कजे। लेकिन पोइ इहो इतफ़ाक़ थियो त न, रेगुलेट त करिणो पवंदो, साईं रजिस्ट्रेशन थींदी। त पार्लियामेंट में पास थी वियो त सम्झो त को अहिड़ी वॾी ॻाल्हि न हूंदी। हाणे मसइलो छा आहे त सम्झ में आई त शायदि झेड़ो इन ॻाल्हि ते आहे त मौलाना फज़ल रहमान ऐं अक्सर आलिम दीन इहो चाहिनि था 100% एजुकेशन त ही जेके मदरसा आहिनि ही सनत ऐं तिजारत वारी वज़ारत वटि चांस रखियो वञे, मर्ज़ी आहे उन्हनि जी, ऑप्शन ॾिनो वञे मदरसनि खे त उते पंहिंजे पाण खे रजिस्टर कराइनि। पर सरकार चए थी न, एजुकेशन डिपार्टमेंट जे अंडर ईंदा। त नुक़्तो एतिरो आहे, छाकाणि खुली केर बि न पियो ॿुधाए त या थी सघे थो हिन खां अलावा बि को बारीक नुक़्तो हुजे जेको पाण खे ख़बर न हुजे। सो ॻाल्हि इहा आहे त रजिस्ट्रेशन किथे थियणु खपे, इन ते इख़्तिलाफ़ आहे। सरकार बज़ाहिर हा सही लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ज़ाहिरी तरह इख़्तिलाफ़ हिन ॻाल्हि ते आहे। त हाणे ॻाल्हि इहा थी त अगरि सरकार खे इहो एतिराज़ु हो त पहिरीं पार्लियामेंट में उहो पास छो करे छॾियूं। त पोइ जो जवाबु इहो अचे थो, सर उन महिल असांखे 26 आइनी तरमीम पास कराइणी, मौलाना फज़ल रहमान जी हिमायत खपंदी, त असां हीअ त पोइ ठगी थी वई न। हीअ त पोइ मतिलबु दोत थी वई। मौलाना फज़ल रहमान साहब ज़ाहिर ज़रूरी त थी। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त हुन बहस में पवण खां सवाइ त भई एजुकेशन डिपार्टमेंट रजिस्टर थी वेंदा, अंडर एजुकेशन मिनिस्ट्री त कहिड़ो मसइलो थी पवंदो, ऐं ट्रेड एंड कॉमर्स में थी वेंदो त कहिड़ो मसइलो थी वेंदो, छाकाणि त उहो पाण ॼाणीनि, असीं हुन बहस में ई नथा पऊं त मसइलो छा, हिन सां हिन जी बारीकियूं वधीक बारीकियूं छा आहिनि। पाण त सिंपल ॻाल्हि इहो चऊं पिया त गवर्नमेंट पोइ मौलाना फज़ल रहमान खे परचाइण जी कोशिशि कई। शहबाज शरीफ़ साहब जो फ़ोन अची, पहिरीं बिलावल साहब विया, पोइ शहबाज, ख़ैर उहो त उनखां पोइ त ज़रदारी साहब बिल ई वापसि करे छॾियो। सो हाणे इहो सम्झ में अचे थो त ज़रदारी साहब को ज़ाती कंहिं सबब जे करे बिल रद्द न कयो आहे, हुनखे हुकूमत पारां ऐं हुकूमत सां गॾु जिन्हनि बि धुरियनि पारां ज़रदारी साहब खे पंहिंजो इहो ख़्यालु मोकिलियो त सर तव्हां हिनखे साइन न कयो, वापसि मोकिले छॾियो। हाणे अच्छा, पोइ हुकूमत शहबाज शरीफ़ फ़ोन कयो, फलाण कयो, साईं न मौलाना साहब खे राज़ी करे वठंदासीं, फलाण कंदासीं। अॼु हू मुर्गो ॿियनि काफ़ी उलमाए दीन खे, जिन्हनि जा पंहिंजा मदरसा आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, उन्हनि खे वठी आया ऐं हुननि मतिलबु जहिड़ो कर हुकूमत जी हिमायत कई ऐं चयूं त अगरि हू 10,000 माण्हू आणे सघनि था इस्लामाबाद, मौलाना फज़ल रहमान जो इशारो, त असीं बि सिर्फ़ु इस्लामाबाद 5 लख माण्हू उथारे छॾींदासीं मदरसा, असांजा जेके मदरसा आहिनि। हाणे हिन में हीअ जेका अॼु कॉन्फ्रेंस सरकार को ठाही, हिन में मुख़्तलिफ़ मसलक जा बि माण्हू हुआ, ही हुआ आलिम हुआ, पर इहो त सिधो मैसेज आहे त भई सिर्फ़ु मदरसा या तालिब ऐं तालिबान ऐं जेके आहिनि ही राइटिस्ट एलिमेंट सिर्फ़ु फज़ल रहमान साहब सां न आहे, हुकूमत सां बि गॾु बीठल आहे। मौलाना फज़ल रहमान जो मोट में चवनि था त ही तव्हां आलमनि खे उलमा खे उलमा जे साम्हूं बीहारियो पिया, इहो ठीकु न आहे। ऐं हिन ते ॻाल्हियूं त ठहियो, जेको तव्हां मसौदो ॾियो था, जेको मसौदो तव्हां हाणे पेश कयो पिया, तजवीज़ कयो पिया, उन तां ॻाल्हियूं त ठहियो, हिन ते गौर करण लाइ बि तयारु न आहे। चवंदा चिमटे सां बि न पकड़ींदो। त
सिचुएशन इहा आहे त ज़ाहिरी तरह शयूं कन्फ्रंटेशन में हली वियूं ऐं हुकूमत पंहिंजो हिकिड़ो कार्ड कढी आई आहे त अगरि तव्हां मदरसनि जा माण्हू कढी इस्लामाबाद मार्च कंदो त तव्हांजे ख़िलाफ़ु मार्च जेके आहिनि ॿिया मौलवी साहिबान कंदा। हाणे ॾिसो हीअ हिकु डेंजरस गेम थी वई ना। हिन में आउं नथो चाहियां त को सिर्फ़ु मसलकनि जो मामिलो आहे, पर सेम मसलक जा मौलवी साहिबान बि हिक ॿिए जे साम्हूं थी विया त सिचुएशन आहे न सर। हाणे हिते मौलाना साहिब खे, मौलाना फज़ल रहमान साहिब खे पंहिंजी उहे ॻाल्हियूं ज़रूरु यादि ईंदियूं हूंदियूं त जॾहिं 6वीं आइनी तरमीम ते मौलाना साहिब ही सभिनी खे दर्स ॾेई रहिया हुआ त न ॻाल्हियूं करण में हर्ज न आहे, ॻाल्हियूं त थियणु खपनि, बाबा ॻाल्हियुनि खां सवाइ कीअं ॻाल्हियूं सम्झो ईंदियूं। हाणे उन्हनि मदरसनि जे बिल ते जॾहिं चवनि था ॻाल्हियूं त छॾियो गौर करण लाइ बि तयारु न आहिनि, त माना हिकिड़ी रिजिड पोज़ीशन आहे। सो अगरि त जीअं पाण 2-3 ॾींहंनि खां ई ॻाल्हि गोश गुज़ार कयूं पिया त अगरि त हीउ मामिलो लिजिट आहे, यानी ईअं ई आहे जीअं नज़र अचे पियो, त पोइ हीउ मामिलो अञा तलख़ी अॼोकी हुकूमती कॉन्फ्रेंस खां पोइ लॻे थो थी हुकूमत एतिरी सवलाई सां मौलाना साहिब खे ई कोन ॾींदी। हाणे या त हिन जी हिकिड़ी हाइप क्रिएट कई पई वञे त ॾिसो केॾो वॾो मसइलो मौलाना साहिब हल करे छॾियो, जेको रजिस्ट्रेशन लाइ उलमा हज़रात लाइ केॾो वॾो मसइलो हो जेको हल थी वियो, या पोइ इहा ॻाल्हि वाक़ई में न मञणी आहे सरकार खे ऐं पोइ ॻाल्हि आस्ते आस्ते झड़े वधे पई। अच्छा, पर जॾहिं सरकार अहिड़ा कम करे थी त उलमास खे विहारे ऐं हिकिड़ो काउंटर नैरेटिव ठाहिण जी कोशिशि करे थी पई, त सरकार त पोइ भले अगरि जहिड़े में बि ॻाल्हि वञे त पोइ इहा खुरदड़ो मतिलबु इहा पोइ हिकिड़ी पंहिंजे पाण त लॻे थी ईअं, छो जो प्लैनिंग जे तहत अगरि थिए थो त पोइ त तसादुम ॾाढो ख़तरनाक आहे इहो। सर ॾिसो न, हुकूमत बि इहे तव्हां जेके बि हुकूमतूं असांजे मुल्क में थींदियूं आहिनि उन्हनि हू कुझु फ़ैसिला पाण कंदियूं आहिनि, उन्हनि खां कुझु फ़ैसिला हुननि खे सलाह ॾेई कराया वेंदा आहिनि। पोइ हाणे सलाहूं सही मक़सद लाइ ॾिनियूं वेंदियूं आहिनि या ख़ुदि पंहिंजे पेर ते पंहिंजो कुहाड़ो हणण जे लाइ ॾिनियूं वेंदियूं आहिनि। छाकाणि त हिन महिल जॾहिं ताज़ो 24, 25, 26 नवंबर जो इस्लामाबाद में मार्च ऐं जेको कुझु डी चौक में थियो थी चुको आहे, हिन महिल वरी हिकिड़ी वधीक संजीदा, संगीन ऐं हसास मामिलो जेको असांजो मज़हबी मामिलो, जेकर ही मामिलो मज़हबी न आहे, पर मामिलो त एडमिनिस्ट्रेटिव आहे, हिकिड़ो ख़ालिस्तन इंतिज़ामी मामिलो आहे, रजिस्ट्रेशन जो बिल ऐं फलाण ढमकाण, हिन में मज़हब एज सच न आहे मामिलो, लेकिन हिन झेड़े में मज़हबी माण्हू आहिनि। सो किथां बि को गुफ़्तो, को लफ़्ज़, को ॻाल्हि हुनखे झले ही मामिलो मज़हबी रंग बि वठी सघे थो। ज़ाहिरी तरह छा कतन हिन महिल ताईं जेको मामिलो आहे उन मज़हब सां कहिड़ो तालुक़ु आहे? हू त हिकिड़ो मदरसा कहिड़ी मिनिस्ट्री में रजिस्टर थियनि, कहिड़ी मिनिस्ट्री में रजिस्टर न थियनि, को मज़हबी मामिलो न आहे। लेकिन हिन में जेके धुरियूं इन्वॉल्व आहिनि ऐं हाणे सरकार बि जिन्हनि धुरियुनि खे सपोर्ट करे खणी पई अचे। सो मौलाना फज़ल रहमान हिकिड़ो ॾींहं जो नोटिस ॾिनो, उहो शायदि मौलाना तकी उस्मानी जे करे, मुफ्ती तकी उस्मानी साहिब शायदि को न्यापो मोकिलियो त 17 तारीख़ ते को हिकिड़ो ग्रैंड इजलास उलमा जो थींदो, उनखां पोइ तव्हां को फ़ैसिलो कजो। लेकिन पोइ हुकूमत ही छो कयो आहे अॼु जेको कयो? दैट मीन्स के शइ खे मतिलबु शइ उभरे पई या उभारी पई वञे, पर उभरे त पई। पाण रंग ग़लति आहे, अगरि जे ग़लति तरीक़े सां उभरी वई त अलाए हाणे उहा ई ॻाल्हि आहे। अच्छा, वक़्तु पंहिंजी तरफ़ हिकिड़ी तरफ़ मौलाना फज़ल रहमान साहिबु, हिकिड़ी तरफ़ PTI, हिन वक़्तु मौलाना फज़ल रहमान साहिबु ठीकु आहे, नज़र अचनि त पैमादार से ॾाढो हिकिड़ो स्ट्रॉन्ग पोज़ीशन आहे। होॾां PTI ॿी साइड आहे, सेम मौक़ुफ़ आहे, हुकूमत खे घर मोकिलिणो आहे, त कमेटी ठही वई आहे, उमर अयूब साहिबु चवनि था त भई असांखे मुज़ाकरात करणा आहिनि, त माना चाहे उहा हुननि सां फ़रिश्तनि सां थियनि या इंसाननि सां थियनि, जेके बि हुजनि असांखे मुज़ाकरात करे सघूं था असां हुननि सां, अगरि सियासी पारा नीचे लाना है तो बातचीत करनी पड़ेगी। सो हाणे यानी ज़ाहिरी तरह जेको PTI लचक ॾेखारी त भई पहिरीं त चवंदा आहिनि एस्टैब्लिशमेंट खां सवाइ कंहिंसां ई न ॻाल्हाईंदासीं, हीअ त कठपुतलियूं आहिनि, हिननि वटि त सही हुकूमत वटि त इख़्तियार ई कोन्हनि। हाणे चवनि था भई फ़रिश्ते सां मुराद उते ई रेफर कयो वञे थो त जेके सगारी क़ुवतूं अचे, अगरि उहो हू ॻाल्हाइनि या ही ॻाल्हाइनि हुकूमत, असीं सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयारु। यानी हाणे राणा सनाउल्ला ऐं
उमर अयूब हिक ॿिए जे साम्हूं वेही सघनि था, इसाक डार ऐं बैरिस्टर गोहर हिक ॿिए जे साम्हूं वेही सघनि था। हाणे छा ही वेहंदा? ऐं ॿियो $1 मिलियन सवाल आहे, छा हिननि खे वेहणु ॾिबो? इहो भई सवालात कॉल रहण सां गॾु उमर सियाल हुसड़ी मां। जी सियाल साहब, छा चवणु चाहींदा? जी आऊं इहो काई साहब खां सवाल कंदुसि त PTI जेको फाइनल कॉल खां फाइनल कार्ड ताईं जेको शो कयो उन में त नाकाम वई, हाणे वरी हुन धमकी ॾिनी आहे सिविल नाफ़रमानी जी, त छा उन सां उनखे को ख़ासि नतीजा मिलंदा या न? ऐं साईं ॿी ॻाल्हि इहा त हीअ जेके केनालनि जो मसइलो पियो हले, कॉम्परस पार्टियूं मुख़्तलिफ़ एहतिजाज कयूं आहिनि, कल्ह पार्टी कादिर मुंशी साहब कयो आहे, पोइ छा हीअ पंहिंजी सिंध खे छा हुननि खे अॻो केरु हलवो ठाहे ॾींदो त प्लेट में त खाईंदा, या को ख़ासि को सरगर्मी का वॾो एहतिजाज करे हुन में को कामयाबी बि माणींदा? इन ते थोरो नज़र रखी। ठीकु साईं। साईं सिविल नाफ़रमानी तव्हां पहिरीं ॻाल्हि चई त हू जेको धरणो इस्लामाबाद वारो नाकाम थी वियो, इहो हाणे तव्हांजो मौक़ुफ़ आहे। आउं सम्झां थो त कामयाबी नाकामी जा पैमाना मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि सियासी मामले में। हू अञा ताईं ॻिची में आयल आहे सरकार जे। हू 26 नवंबर ते उते जेको कुझु थियो साईं सियाल साहब, उहो अञा हुकूमत जी ॻिची में आहे। हू चवनि था असां न कयो, हुननि कयो, हू चवनि था हुननि न कयो, हुकूमत कयो, हीअं न थियो, न सां माण्हू न मुआ, न साईं गोली न हली आहे साईं। पोइ पॾेई सफ़ारतकारनि खे वेही जेका आहिनि वज़ाहतूं थियनि पियूं, तव्हां चओ त नाकाम थी हूंदो, मूंखे ख़बर न आहे, पर आउं ईअं नथो सम्झां। तव्हां चयो त सिविल नाफ़रमानी, सिविल नाफ़रमानी अगरि तहरीक जंहिं शइ खे चयो वञे थो, उहो तव्हां नथो सम्झां हली सघे थी पाकिस्तान में। उहो मतिलबु पहिरीं बि ख़ान साहब ट्राए करे ॾिठो। सिविल नाफ़रमानी जो मतिलबु इहो आहे तव्हां टैक्स न ॾियो, तव्हां बिजली जा बिल न भरियो, तव्हां गैस जा बिल, इहो कोन्ह थींदो। इहो अलाए छो ख़ान इहो ॾिए पियो। बाक़ी हू जेका ॻाल्हि आहे त ओवरसीज़ जेके पाकिस्तानी आहिनि, पॾेई पाकिस्तानी, उन्हनि जा रेमिटेंसिस लाइ अगरि ख़ान चवंदो त ऑफिशियल चैनल मां न मोकिलियो, उन ते ख़ान असरअंदाज़ थी सघे थो, छाकाणि त हुनजी जेका पॾे में पाकिस्तानी रहनि था उन्हनि में ख़ान जी वॾी पज़ीराई आहे, इहे हुनजा मुख़ालिफ़ बि मञनि था। सो उहो वॾो धकु थी सघे थो ऐं हू वॾी परेशानी जी ॻाल्हि थी सघे थी मुल्क लाइ, छाकाणि त असांजो जेको पॾेई नाणो आहे उहो बीठल ई, इहे जेके असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी हुतां पंहिंजे मिटनि माइटनि खे हिते पैसा मोकिलीनि था, त उहो नुक़सानु थी वेंदो अगरि थियो त। बाक़ी जेका फाइनल हाणे हिकिड़ो जेको फाइनल कार्ड जी ॻाल्हि थिए पई, अच्छा तव्हां कॉलर वठो अचूं था। शाहिद हुसैन अंसारी कानपुर महर मां। जी अंसारी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अली काज़ी खां सुवालु आहे असांजो। जी साईं। ट्रंप खटे आयो आहे इलेक्शन में अमेरिका मां, उहो हाणे मथे साल हलफ़ खणंदो, छा उहे खिते में जेकी जंग शुरू थियूं उहे ख़तमु थी वेंदियूं? ऐं ॿियो त जेको पाकिस्तान में चंद कुवतूं ताक़तवर जेके वेठियूं आहिनि परदे जे पोयां सॼे मुल्क खे कंट्रोल कनि थियूं, छा उन ते बि लठ करंदी या अञा इहो ज़वाल असांजे मथां हलंदो, इहे हुकूमत हलंदियूं करप्ट, इहे टोला असांजे मुसलसल थींदा रहंदा? थोरो उन ते तबसरो कजो। ठीकु आहे। सो पहिरीं हू ॻाल्हि करे वठूं त जेका ख़ान चयो त मूं वटि हिकिड़ो आख़िरी कार्ड आहे, हिकिड़ो ॿियो कार्ड बि आहे। हिकिड़ो ॿियो आख़िरी कार्ड इहो न आहे, माना हुननि बसि इहो कार्ड थोरो हिकिड़ो ॾेखारियो। हिकु और कार्ड बि है, त हाणे उहो अॼु असांखे ख़बर न कार्ड छा आहे, पर तारड़ साहब जेके इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि उहो चवनि था त हू शायदि फाइनल जेको कार्ड जी ॻाल्हि इमरान करे पियो, उहो प्रोडक्ट्स जो बाइकआउट जो चवंदो। मूंखे ख़बर न कहिड़ी प्रोडक्ट्स, मूंखे ख़बर न आहे कहिड़ी प्रोडक्ट्स जी बाइकआउट जो चवंदो। हिकिड़ा त इज़राइल जे करे पाकिस्तान में जेको आहे इज़राइली प्रोडक्ट्स जो त बाइकआउट थिए थो, त पाकिस्तानी कनि था। मूंखे ख़बर न आहे कहिड़ी प्रोडक्ट्स जी ॻाल्हि तारड़ साहब कनि पिया। साईं नसीब बुगियो मोरो मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? साईं रिक्वेस्ट इहा आहे त हाणे मौलाना साहब कॉल ॾिनी त उहा फ़िलहाल त हुन 17 अरड़ीअ ते डिले करे छॾी, ऐं हिननि मौलवी साहब जी जेके कॉन्फ्रेंस कयूं उन्हनि रोकण जी कोशिशि कई। मां सम्झां थो मौलाना वारो कार्ड बि ख़तमु थियो। जेको सिविल नाफ़रमानी वारो कार्ड हो इमरान ख़ान जो, उन त शायदि वापसि वठी छॾियो, यू टर्न त वठंदो आहे। त काई साहब छा ख़्यालु आहे, इहो यू टर्न थी वियो या अञा, ऐं मुलनि जो मसइलो हिते ई हल थी वेंदो न? ठीकु आहे साईं।
अंसारी साहब पहिरीं ॻाल्हि छा चई अथनि? अंसारी साहब इहा ई ॻाल्हि कई न त ट्रम्प अची वियो आहे त जंगूं ख़तमु थींदियूं या असां न छो साईं ट्रम्प अहिड़ो कहिड़ो छाकाणि त तव्हां मतिलबु हींअर बि तव्हां अमेरिका जो किथे मूंखे अॼु कंहिं ॿुधाए पियो त कंहिं मज़मून लिखियो आहे कंहिंजो मज़मून हो त ऑलमोस्ट $1 ट्रिलियन डिफेंस मद में ख़र्च करे थो अमेरिका ऐं ट्रिलियंस ऑफ डॉलर्स जी गेम आहे हीअ जेको हीअ जेका मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे जेको हथियारनि जी कंपनियूं आहिनि इहो अगरि अमन थी वियो त पोइ हीउ किथां धंधो हलंदो ऐं उहे एतिरी वॾी लॉबीज़ आहिनि हुननि जी एतिरो वॾो असर रसूख़ आहे जो ट्रम्प शायदि ई करे सघे ऐं ट्रम्प पंहिंजी टीम में रोज़ फॉक्स टीवी जा माण्हू खणी हिकिड़ो भर्ती करे छॾे थो कल ख़ातून तेरहों स्टाफर जेका आहे उहा फॉक्स टीवी था रखी अथसि अॻो पोइ फॉक्स टीवी ते ख़ैर सो ऐं न ईअं छो थी वेंदो साईं जंगियूं छो बंदि थी वेंदियूं लेकिन ट्रम्प जेको आहे पंहिंजे पाण खे पोज़ करे थो ही इज़ अ बिज़नेसमैन ऐं बिज़नेसमैन जो मसइलो हूंदो आहे त हुनखे एज़ अ डूअर पंहिंजे पाण खे त आउं कुझु कंदो आहियां ऐं हथ रखी जो बाइडन न हूंदो आहियां त ॾिसूं हाणे बशर अल असद 54 सालनि खां पोइ इहा डिक्टेटरशिप ख़तमु थी असाद फैमिली सॉरी पहिरीं पीउ हुउसि पोइ हाणे हीउ पाण हो हलियो पाण डिस्कस कयो त मॉस्को हलियो वेंदो मॉस्को हलियो वियो ऐं मॉस्को में हाणे पनाह मिली वई आहे सीरिया जो हाल उहो ई ख़राबु लॻो पियो आईंदा बि आउं नथो हीअ बि लिबिया थी वेंदो इराक थी वेंदो हिते मुख़्तलिफ़ फोर्सिस मुख़्तलिफ़ मलेशियाज़ जेके हूंदियूं डिफरेंट जॻहियुनि ते टेक ओवर करे छॾींदियूं हीअ सॼो मिडल ईस्ट ईअं ई आहे हाणे जेको हदफ़ हूंदो अमेरिका ऐं सीरिया जो बाक़ी ईरान बचियो अथनि त ईरान खे कीअं डिस्टेबलाइज़ कजे हाणे हुन ॾे वधंदा बाक़ी त कुझु ई न बचियो हुते त रोज़ माण्हू मारे पियो लबनान में ऐं गज़ा में हीअ पंहिंजे मुंहुं फिज़ल आउट थी वियो ॿियो को नेबरिंग कंट्री अरब मुल्क में केरु इहे हिमत नथो करे त इज़राइल खे हिज़बुल्ला खे टोड़े छॾियूं त हाणे हूंदो ईरान ॾे रुख सो मूंखे नथो लॻे त कोई ईअं जंगियूं ख़तमु थी वेंदियूं बाक़ी इहे जेके मलेशियाज़ आहिनि इहे ऑपरेट कंदियूं रहंदियूं यूक्रेन वारो मामिलो शायदि ट्रम्प कोशिशि कंदो त पंहिंजे हुनमें छाकाणि त रशिया खे पाण सां गॾु रखिणो आहे चाइना खे थोरो प्रेशर में आणिणो आहे त रशिया जे वेझो वेंदो अहिड़ी का थी सघे थी बाक़ी हाणे उन सां ट्रम्प पाकिस्तान जी सियासत ते केतिरो असरअंदाज़ थींदो साईं उन में को पाकिस्तान जी हुनखे को लाचार या को चङाई मक़सूद न हूंदी ट्रम्प खे मुफ़ादात जी गेम आहे अगरि पाकिस्तान हुनजे मुफ़ादात में फिट ईंदो पोइ पाकिस्तान में हुनजा मुफ़ादात अलिफ़ ॾिसे या बे ॾिसे साॻे बिल क्लिंटन जेको आहे मुशरफ सां हथ बि न पियो मिलायो फ़ोटो बि न पियो कढायो पोइ साॻियो ई अमेरिका जो सदर जेको आहे उहो जॉर्ज बुश जेको आहे उहो उनजो डार्लिंग हो मुशरफ अमेरिका जा मुफ़ादात आहिनि हिते उहे मुफ़ादात हुननि खे पसे पर्दा वेही क़ुवतूं पूरा करे ॾियनि या पर्दे जे अॻियां वेठल करे ॾियनि अमेरिका खे इन ॻाल्हि में दिलचस्पी न हूंदी आहे दिस इज़ दैट बाक़ी नसीब बुगे साहब चयो त मौलाना फज़ल हा नसीब बुगे साहब मुल्क जा सभु मसइला हल करे छॾिया चयूं त बसि मौलाना साहब बि सेटल थी वियो खान साहब बि हीअं थी वियो डन थी वियो सभु ख़तमु बुगे साहब ॾिसो एतिरो सोलो ॾिसो शयूं तव्हां मूंखे ख़बर न आहे त हुननि ते फ़िलहालु 17 तारीख़ ताईं मुलतवी कयो आहे मौलाना फज़ल रहमान त अञा ॻाल्हि ख़तमु त न थी न ऐं हिकिड़ो स्ट्रेस त रहियो न हिकिड़ो मतिलबु मार्केट में हिकिड़ो थोरो सेंटिमेंट त रहियो न अलाए छा कंदा मौलवी साहब पोइ अॼु कॉन्फ्रेंस थी वई आहे त इनखे सफ़ा तव्हां चैप्टर खे क्लोज़ न करे छॾियो सिविल नाफ़रमानी त हू ऐलान वापसि वठे न वठे जॾहिं की हुन चयो आहे जो उमर अयूब त उहो त हलंदी अगरि लेकिन सिविल नाफ़रमानी तहिड़ी कामयाबी नथी थी सघे उहा त ॻाल्हि ई अजाई आहे उनजे नाले में जेको ॿियो कुझु थींदो उहो ॾिसो छा थो थिए गंडापुर वरी तकरीरनि में सख़्तु हाश ॿोली ॻाल्हाए पियो हू वरी संभरनि पिया उहा ॻाल्हि किथे थी पहुचे पख़्तून सेंटिमेंट किथे थो पहुचे त उहो मामिलो बि तव्हां बुगे साहिबु बिल्कुलु चैप्टर क्लोज़ न करे छॾियो ऐं सम्झां त JUI वारो मामिलो बि फ़िलहालु लाइव आहे जहिड़ो आहे इशू आहे JUI जो इशू ही जेको मदरसनि वारो इशू जहिड़ो आहे हिन में पोटेंशियल आहे कहिड़ो बि रंग वठी त हीउ कहिड़ो बि रंग वठी वधीक ममण मचाए सघे थो ज़रूरी न आहे ममण मचाए लेकिन इहो फ़िलहालु ज़ीरो न थी वियो आहे ईअं ई PTI वारो मामिलो जेको आहे उहो बि पाण ॾिसी वरितो 26 तारीख़ ते छा थियो इस्लामाबाद में
सो उनखे बि तव्हां चैप्टर खे फ़िलहालु क्लोज़ न कयो। अच्छा साईं जितां ॻाल्हि कई त माना अमेरिका जे हवाले सां त अगरि ठीकु आहे मुफ़ादात त न आहिनि फ़िलहालु ट्रंप जा जेके बज़ाहिर नज़र अचनि था पिया या इवन कोई अहिड़ो का लाॻत हुजे का एॾे हाई लेवल ते इमरान ख़ान साहिब सां उहा बि न आहे, पर जेका ग्लोबल सिचुएशन बीहंदी इफ ट्रंप इज़ गेटिंग क्लोज टू रशिया सां अगरि का सेटलमेंट करे थो त ऐं चाइना खे अगरि थोरो का डेट मीन सिंपल अगरि कंटेन चाइना खणिजे त अगरि उहो ई करिणो आहे त उन में त पाकिस्तान टारगेट आहे, पाकिस्तान में हिकिड़ी हैवीली इन्वेस्टेड आहे चाइना त यस अगरि चाइना सां केतिरी अॻिते वधाए थो जहिड़े खे ॾिसो ट्रंप माण्हू मूं चयो न हुन जेको हू त चए थो कारोबारी माण्हू आहे मूंखे 2 पैसनि जो फ़ाइदो मतिलबु मुंहिंजा मुफ़ाद किथे आहिनि, हू नॉर्थ कोरिया वारे हू डिक्टेटर छा नालो उन वटि बि हलियो वियो ऐं चई मुंहिंजो दोस्त आहे किम जोंग उन वटि हिकिड़ी मुलाक़ात करे हुन सां अलाए छा किम जोंग जेको आहे नॉर्थ कोरिया वारो डिक्टेटर त सो ॻाल्हि इहा आहे त चाइना सां हू ॻाल्हि केतिरी वधाइणु चाहे थो, जहिड़े खे केतिरो अॻिते वठी वेंदो। अगरि जहिड़ो भिने अॻिते वियो अमेरिका ट्रंप एरा में अमेरिका ऐं चाइना जे विच में त लाज़मन पाकिस्तान खे हिकिड़े पासे पोज़ीशन वठण ते मजबूर कयो वेंदो। पाकिस्तान वठे थो या नथो वठे ऐं पोज़ीशन न वठंदो त न हिते जो रहंदो न हुते मतिलबु ज़ाहिर आहे पोइ त को बि सो पाकिस्तान लाइ हिकिड़ी टफ डिप्लोमेटिक एरा में असीं दाख़िल थियूं पिया। कॉलर मोहम्मद अली उमराणी गड़ी खैरोमा जी उमराणी साहब छा चवणु चाहींदा? हाँ जी साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ सर सवाल मुंहिंजो हीअ आहे काज़ी साहब खां त अॼु कल्ह जेका एमडीकेट जी टेस्ट थी आहे IBA जे तरफ़ां जी साईं हाणे जेके ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं त उहा तमामु ट्रांसपेरेंट थी आहे ऐं उन में काफ़ी जेको आहे उम्मीदवार बि ख़ुशि आहिनि। जी साईं हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजो प्रोफेसर शेख साहब जेको IBA वारो हुजे त हिकिड़ो एॾी वॾी टेस्ट खे चए थो त बाबा इहा शइ मुमकिन आहे आसानी सां थी सघे थी ऐं हू किथे अॼु मीडिया में चए पियो त 38,000 माण्हुनि जी टेस्ट कराइण मुंहिंजा हेठियां माण्हू कराए वठंदा आहिनि, इहा को एॾो वॾो मसइलो कोन्हे, माना ॻाल्हि आहे नियत जी। त हाणे छा ईअं सभई टेस्टां जीअं पब्लिक सर्विस कमीशन आहे या ॿिया इदारा जेके बि असां वटि टेस्टां वठंदा आया आहिनि, ॾिसो 77 सालनि खां मुल्क जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे, जेकॾहिं इहे ई टेस्टूं ट्रांसपेरेंट थियनि हा त माण्हू उहे ई पाकिस्तान जा थियनि हा, सिंध जा थियनि हा, जेके इन नौकरियुनि में अचनि हा या जिथे जिथे सुठे सुठे इदारनि में वञनि हा त उहे असांजा ई माण्हू अचनि हा, ॿिया का न अचनि हा ॿिए कंहिं मुल्क खां, त पोइ इहो सुठो थिए हा त मुल्क जो बहितर न थिए हा। हीअ नस्लनि जा जेके नुक़सान एतिरा थियणा आहिनि अॻिते जेके नायल माण्हुनि जे करे जेके एतिरी फ़ौज भर्ती थी वई आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए, छा इहे नस्लनि जा नुक़सान पोइ बची न पिया सघूं असां इन खां? जी इन हवाले ठीकु साईं। जी उमराणी साहिबु 200% तव्हां सही पिया चयो, बिल्कुलु थी सघे थो। ऐं हिकिड़ो ई माण्हू हूंदो आहे जेको शयुनि खे बिगाड़ींदो बि आहे ऐं संवारींदो बि आहे, छाकाणि जॾहिं हू मथियो माण्हू पाणी चवंदा आहिनि मथां अगरि गदिलो अचे पियो त हेठि तव्हां केतिरो साफ़ु कंदो हुनखे, पर पाणी अगरि मथां साफ़ु अचे थो त रस्ते जी गदलाइण वरी बि एतिरी न हूंदी आहे। त करप्शन हुजे, मिसमैनेजमेंट हुजे, नाहिली हुजे, उहो मथां ट्रेवल कंदी आहे हेठि। सो आउं तव्हां सां 200% एग्री कयां थो त अगरि हिकिड़ो ही टेस्ट अगरि मैरिट ते थी सघे थो त समूरा टेस्ट पब्लिक सर्विस कमीशन आहे। ही तव्हां असुल को पब्लिक सर्विस कमीशन जो ज़िक्र कयो था उमराणी साहब, हीअ असांजे 9th मैट्रिक ऐं फर्स्ट ईयर इंटर जे बोर्ड्स में छा थो थिए, यानी हिकिड़ो पहिरीं मूं गुज़ारिश कई बोर्ड्स ठेके ते स्कूल्स खे ॾींदा आहिनि। हा बाबा तूं स्कूल मतिलबु वाक लॻंदा आहिनि त हिन स्कूल वारे खे मैट्रिक में जेको आहे मिसाल हिन जे शागिर्दनि खे हिकिड़ो अबव 70 मार्क्स ॾियणा आहिनि, मुंहिंजो ठेको तय थी वेंदो आहे। पोइ हू स्कूल मैनेजमेंट्स ॿारनि खां फोड़ी कंदियूं आहिनि, पैसा वठंदियूं आहिनि। ऐं अगरि को ॿारु चए त बाबा आउं त मैरिट ते ई पास थी वेंदसि, आउं त पढ़ां थो या पढ़ां थी, त हू चवंदा न इहो मसइलो थोरी आहे, इहो मुमकिन ई न आहे। त हाणे हिकिड़ो सॼो माफ़िया जेको आहे उहो इन करे थिए थो छाकाणि त हू मथां ई चाहिनि था त ज़ाहिर हू पैसा ॾेई अगरि हेठि ठेको वञे थो त ज़ाहिर बोर्ड जो बि ठेको केरु खणे थो, तव्हांजी नस्लनि जा नस्ल तबाह थी आहे। पोइ लाइकवाइज़ तव्हां वटि पोइ जेके मैरिट ते नौकरियूं बि इन करे नथियूं मिलनि छाकाणि त
जेको पब्लिक सर्विस कमीशन त सिर्फ़ु न आहे न सही, ॿियनि इदारनि में बि थिए थो। त यस, हिकिड़ो माण्हू वन मैन कैन डू दिस, हिकिड़ो माण्हू अकेलो कंदो न आहे, हिकिड़े माण्हू जी नीयत ऐं हुनजो विज़न कमु कंदो आहे। इन ई IBS अखर खे ठाहियो कंहिं, निसार सिद्दीकी साहब मरहूम ठाहियो न, हिकिड़ो माण्हू ऐं नंढड़े हिकिड़े कैंप हुनखां प्रिमिसिस खां शुरू कयो, नियत हुअसि, ठाहे हेॾो सारो इदारो बीहारे छॾी। त इहो ख़ुदि IBS अखर जेको आहे न, त सखर जहिड़े शहर में अहिड़ी फैसिलिटीज़, हिन हाई लेवल जी एजुकेशन ऐं मैरिट ते एडमिशन, त हीअ सभु सखर में छा मुमकिन हो छा? पोइ वीचारे ते हमला बि थिया, हुनजे रजिस्ट्रारनि ते हमला थिया, भोतारनि जेको आहे उन ज़मीनूं IBS अखर जी खाइण जी कोशिशि कई, पोइ जेको थियो। त ॻाल्हि आहे त अगरि माण्हू में हिमत हुजे, नियत हुजे ऐं कॉम्पिटेंस हुजे त बिल्कुलु थी सघे थो। ऐं इतफ़ाक़ थो कयां था। ॻाल्हि उहा ई थी अचे न हिते बि। ऐं सभु पंहिंजी ॻाल्हि हले पई ईअं सिंध जे हवाले सां। त इहा त अॼु हिकिड़ी नंढी ख़बर पढ़ी त CTD क्लेम करे थी त हथियार जेके आहिनि दाड़ेलनि खे हाणे वरी KP मां स्मगल थी था अचनि। हा, KP मां बि ईंदा आहिनि। पोइ सही, पोइ हिकिड़ी खेप झले वरितऊं त बसि हथियार बंदि थी विया छा? अगरि दाड़ेलनि वटि चाहे KP मां अचनि पिया, चाहे बलूचिस्तान अफ़गानिस्तान वाया बलूचिस्तान अचनि पिया, अचनि त पिया न। ऐं छा तव्हां हिकिड़ी खेप झले वरिती पर छा सप्लाई जारी न आहे? छा ॿेलनि में ॿाहिरां खां हथियार ऐं गोलियूं ऐं बारूद न पियो वञे? ऐं ॿेला त हाणे कहिड़ा रहिजी विया, उहो जेको सो कॉल्ड कचो आहे नामनियाद, उन मां छा काठी, खीर, ही सभु शयूं ॿाहिरि शहर में अची विकिरो न पियो थिए? सभिनी खे ख़बर आहे सर। अचवञ कनि था पिया माण्हू, अचवञ लॻी पई आहे हिननि जी। अचवञ आहे, सभु कुझु हुते बिल्कुलु, हुते धाड़ेल जेके आहिनि उहे आबादी कनि पिया, सभु कुझु थिए पियो, नो गो एरियाज़ आहिनि। त इहो चवण त बसि असां हिकिड़ो खेप झले हाणे हिननि को पैसा पूरा न ॾिना हूंदा या छा बि थियो हूंदो, मूंखे ख़बर न आहे। चलो सुठी ॻाल्हि, हिकिड़ो त कमु थियो। पर तव्हां इन ई रीजन में आऊं नथो विसारणु चाहियां, मतिलबु छो विसारियां त हितां ई तव्हांजी प्रिया कुमारी वियल आहे, उनजो छा थियो थिए? हू गुॾी किथे थी, मतिलबु हुनजो को ज़िक्र फ़िक्र ई बंदि थी वियो आहे, थियणु बंदि थी वियो आहे। केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हाणे ही जेको हुनजी ज़िंगे जो छोकिरो मारियो आहे पुलिस, हुनजी भेण ज़ैनब जी दाह केरु ॿुधंदो? ज़ैनब जी बि दाहूं आहिनि न। तव्हां कहिड़े खाते में, तव्हां अवल त हुनखे चओ था हुन ते केसिस हुआ तंहिंजे करे असां हुनखे मारे छॾियो या हुनखे झले वरितोसीं। तव्हां हिन न्याणी खे कहिड़े केस में ऐं कहिड़े कानून जे तहत हिफ्स बेजा में रखियो? हिकु असांजे माशरे में अगरि न्याणी कंहिं वटि हिफ्स बेजा में हुजे त सीरियस, दुनिया में आहे सीरियस। पर मर्द त वरी बि, त ज़ैनब जी दाह केरु ॿुधंदो? को ॿियो मुल्क हुजे त हिते वॾो थरथलो थी वञे। उहो त एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ते ई थरथलो, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ते थिए, ऐं गॾोगॾु हिन ते थिए भई तव्हां हिकिड़ी न्याणी खे कीअं हफ्से बेजा में रखी वेठा हो? ऐं हू हाणे दाहूं करे पई, को सरकार, को कमीशन, को कमेटी नथी ठहे। असां वटि कमेटियूं ठहंदियूं आहिनि ॻाल्हि खे लैबिटी करण लाइ, उहो बि लैबिटी बि नथा कनि, त दाहीं थी दाहिण ॾियोसि। अच्छा, इहो ई एटीट्यूड आहे न जेको तव्हां प्रिया कुमारी वारी ॻाल्हि कई, जेको धाड़ेल जेको भॼी वियो, उन ते बि त कोई रिस्पॉन्स न आहे, नॉट इवन फ्रॉम द मिनिस्ट्री येट, कुझु बि न। उहो चवनि था असां वटि हो ई कोन्हे, कुझु बि न। ऐं लाड़काणो जो SSP जे हुनखे झले ॾिनो हो, उहो बि मुड़िसी करे नथो चए त हा बाबा मूं त ॾिनो हो। अच्छा, जुडिशियल पंहिंजो जेका असांजी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे, ॿुधणी इलाही फ़ौजी अदालत जे हवाले सां, मिलिट्री ट्रायल्स जे हवाले सां, उते 3-4 धुरियूं, जंहिंमां 2 धुरियुनि जो मौक़िफ़ त वॾो क्लियर आहे। हिकिड़े त चयो त भई गवर्नमेंट अपील रखी, माना एप्लीकेशन ॾिनी त भई हिननि खे असांखे फ़ैसिलो ॿुधाइण जो इजाज़त ॾिनी वञे, छो जो फ़ैसिले ताईं रोकियल आहिनि, मना थियल आहे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले त भई जेसिताईं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो नथो अचे तेसिताईं मिलिट्री ट्रायल्स जो फ़ैसिलो नथो अची सघे। त उहो त रद्द थी वियो। पर पोइ जेको एतिरा एहसन साहब प्रेज़ेंट थिया, जस्टिस जवाज़ खाजा जे तरफ़ां, जस्टिस जवाज़ खाजा साहब रखियो त भई असां तव्हांखे बेंच नथा मञूं, ऐं इन करे असां छो जो 26 अमेंडमेंट खां पोइ बेंच फॉर्म थियल आहे, त उहा 26 अमेंडमेंट पहिरियां क्लियर थी, हुन खां पोइ बेंच क्लियर थींदी, त हुननि जज साहब जेको आहे उहो जुर्मानो हणी छॾियो। त वकील हुनजो एतिज़ाज़ अहसन हो, वकील एतिरा एहसन साहब
अच्छा मतिलबु पोइ एतिज़ाज़ साहिब ते लॻो या संदसि बस बेसिकली क्लाइंट ते लॻो सर ॾिसो इहे त जेको बि अदालती मामलात आहिनि त पाण छा लेकिन हू जेके हींअर 100, 150, 200 अलाए केतिरा आहिनि जेके मिलिट्री ट्रायल्स जे करे मुंतज़र आहिनि हाणे उहो त अञा बि मतिलबु पिया आहिनि किथे काल कोठड़ियुनि में अलाए किथे पिया हूंदा जी घर रेगुलर जेल्स में त मुंहिंजे न ख़्यालु हूंदा ज़ाहिर यार हुननि जी ज़िंदगी छा आहे भला हुननि खे अगरि सज़ा मिलणी आहे त सज़ा ॾियो अगरि हुनखे अपील जो हक़ु आहे त अपील करणु ॾियो कुझु त कयो हुननि जी हू छा आहिनि कुझु शयूं सामान त कोन पियो आहे न जहिड़ा जाॻंदा माण्हू आहिनि लॻभॻि साल थी वियो पूरो हा बसि हा लॻभॻि पूरो साल थी पूरो साल थी पूरो वियो हुननि खे हिकु पासे कयो यार गायब लॻा पिया आहिनि कॉलर सां गॾु इरफान अली सीलो शहदाद कोट मां जी सीलो साहब छा चवणु चाहींदा सभ खां पहिरीं अलीका साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे मुंहिंजो सुवालु इहो हुयो त इंटरनेशनल सतह ते जेके तब्दीलियूं अचनि पियूं सियासी समाजी ऐं ख़ासि करे ॾिठो आहे श्रीलंका बांग्लादेश खां पोइ हाणे शाम में जेको आहे बशर अल असद जो जेको इक़्तिदार जो ख़ात्मो थियो ऐं नॉर्थ कोरिया में तव्हां ॾिठो मतिलबु दुनिया अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हाणे तब्दीलियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि अवामी बग़ावत ऐं हेॾां वरी हिननि खां पाकिस्तान जे अंदरि तव्हां ॾिसो मामला जेको आहे ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि ख़ासि करे इमरान ख़ान त ठीकु आहे वरी हाणे मौलाना साहिबु जेको आहे ख़ुदि थी आहे हुकूमत खां ऐं इहो बहानो ॼाणायो अथऊं त असां जेको आहे जेका रजिस्ट्रेशन हुई आसिफ़ ज़रदारी रद्द कई आहे ऐं आसिफ़ ज़रदारी खे त को एॾो अख़्तियार कोन हूंदो त आसिफ़ ज़रदारी चवण ते इहो थियो हूंदो इहो ज़ाहिर आहे जन धुरियुनि हिननि खे एतमाद ॼाणायो उन्हनि ई धुरियुनि हिननि धोखो कयो आहे त ख़ासि साहिब खां सुवालु मुंहिंजो इहो त अॻिते छा थींदो इन मुल्क जे हवाले सां ठीकु साईं उते सीलो साहिबु ॻाल्हाए आयासीं पहिरीं त ख़्यालु हो त शायदि मौलाना साहिब खे थधो करे वठंदा पर अॼु जो के ॾींहं में ईअं महसूसु थियो हिन कॉन्फ्रेंस खां पोइ त हू मौलाना साहिब खे थोरो अखियूं बि सरकार ॾेखारे पई त अगरि तव्हां माण्हू कढी सघो था धमकी न ॾियो असांखे बेसिकली हा धमकियूं न ॾियो तव्हां इस्लामाबाद में मार्च कंदव त असीं बि लखे माण्हू कढी ईंदासीं असां वटि बि मौलवी साहिबान आहिनि जेके कढी ईंदा ही हमेशह चवंदो आहियां जॾहिं सरकार टकराव में ईंदी आहे त छुरी गिदरे ते किरे या गिदरो छुरी ते किरे नुक़सानु गिदरे जो ई थींदो आहे नुक़सानु सरकार जो थींदो त नुक़सानु सदाई सरकार जो थींदो आहे ऐं हीउ मामिलो पर ॾिसूं त मौलाना साहिबु हींअर ताईं जी ॿोली सख़्तु हुजण जे बावजूदि हू के अमली कन्फ्रंटेशन में के अमली झेड़े में वञणु न पियो चाहे जेका मौलाना साहिब जी मूं गुफ़्तगू जो मां बारीकी में ॾिसां पियो हू अञा चवनि था हम टकरा नहीं चाहते हैं हम ये नहीं चाहते हैं वो नहीं चाहते लेकिन आख़िर में ख़ुदि हुनजे रैंक एंड फाइल में एॾो प्रेशर क्रिएट थी वेंदो ऐं अॼु मौलाना साहिब जो इहो चवणु त असीं हिन ते गौर बि न कंदासीं माना मौलाना साहिबु पंहिंजी पोज़ीशन तमामु पंहिंजे पाण खे बिल्कुलु हाणे नैरो करे छॾी आहे त मतिलबु छा कंदो हाणे अगरि ॻाल्हियूं करे ऐं ॻाल्हि कुझु नुक़्ते तरमीमूं मञी वठे थो त बहरहाल पोइ यूटर्न रुगो इमरान ख़ान त न वठंदो जी हा रुगो इमरान ख़ान न वठंदो आहे उनजो कॉपी राइट त न आहे न एग्ज़ैक्टली वठी सघनि था नवाज़ शरीफ़ साहिब जो रीसेंट यूटर्न आहे एॾो सारो इहे यूटर्न थी अच्छा पर हिकु सवाल हिकिड़ो ज़रूरु अचे त मौलाना फज़ल रहमान साहिबु माण्हू कंहिंखे चवनि घणा माण्हू अञा ताईं इहो तासुर रखनि था दिस इज़ जस्ट नूरा कुश्ती ताकी हिकिड़ो टाइम गुज़ारिणो आहे त डिफ्लेक्शन क्रिएट थिए पर मूंखे सम्झो कान अचे त केतिरो टाइम गुज़ारिणो आहे सर ये जेके हरबा हुजनि था या एक्सरसाइज़िस हुजनि थियूं इन सां को फ़ाइदो नथो थिए तव्हां ॾिसो हींअर मुल्क में तव्हांखे माशी तरह इंडिकेटर्स जेके हुजनि था ऐं इन सां जोड़े अचां थो जेके तव्हां ॻाल्हि कयो पिया ऐं थोरो ईअं त जेके माशी इंडिकेटर्स हूंदा आहिनि मिसाल तव्हां ॾिसो त बैंक रेट इंट्रस्ट रेट किरे पियो हाणे चवनि था त वरी हफ़्ते खनि में वरी नई पॉलिसी ईंदी त हेठि किराए छॾींदा जून जुलाई ताईं ही सिंगल डिजिट में यानी 22% बैंक इंट्रस्ट प्रॉफिट हो इंट्रस्ट हो उनखे चवनि था त 9% ताईं 8-9 ताईं खणी ईंदा हेठि त यानी ज़ाहिरी तरह त मुल्क इहो उहो उन मुल्क में थींदो आहे कमु जंहिंजे माशी सूरत बहितर हुजे साॻी रीति जहिड़ी बि तव्हांजी स्टॉक एक्सचेंज आहे हीअ पंहिंजा रिकॉर्ड्स ठाहे पई सो तव्हां वटि $15-16 बिलियन अची विया आहिनि बैंक तव्हांजे रिज़र्व्स में तव्हांजो डॉलर स्टेबल आहे ठीकु काफ़ी टाइम खां उते ई आहे हा काफ़ी अरसे खां हिते ई 278-280 जे विच में फिरे थो सो तव्हांजी ज़ाहिरी इंडिकेटर्स जेके आहिनि पाण माहिर न आहियूं पर ज़ाहिरी तरह मोटी सीधा ॻाल्हि
ठीकु लॻे थी। त पोइ छा मामिलो आहे? एग्ज़ैक्टली। हिते परॾेही इन्वेस्टमेंट त छॾियो, लोकल इन्वेस्टमेंट्स बि छो न पियूं थियनि? जी हा। त उनजो जवाबु हिकिड़ो ई सम्झो अचे थो त माण्हुनि वटि हिकिड़ी मुस्तक़िल हिकिड़ी अनसर्टेनिटी आहे, बेयकीनी आहे। यस, एतमाद न आहे। अच्छा, उहो बेयकीनी चइजे त न रुॻो ख़ान जे करे कोन्हे, उहो बि हिकिड़ो वॾो फैक्टर आहे त भई PTI आहे, अलिफ आहे, बे आहे, अलाए छा थींदो, अलाए छा थींदो। पोइ तव्हां पंहिंजे हथ सां बि कंदा आहियो। तव्हां मिसाल हीउ जेको इंटरनेट जो सॼो फियास्को क्रिएट कयो, सॼो जेको किसो पैदा कयो, त IT इंडस्ट्री, हाणे IT इंडस्ट्री सिर्फ़ु उहो न जेको ऑनलाइन कमु कनि पिया। हिकिड़ो माण्हू जंहिंजो डायरेक्ट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां वास्तो न हुजे, पर अॼुकल्ह हर शइ में IT मौजूदु आहे। हर शइ में। त माण्हू चए थो यार अगरि इहा IT सां एॾी हथ चुरान थी सघे थी, दुनिया 5G ॾे वञे पई, असां वटि इंटरनेट नथो हले, त यार छा थींदो यार? त माण्हू ॿाहिरि ॾे ॾिसणु शुरू थियनि पिया। रिपोर्ट्स बि आयूं त अलाए केतिरो सरमाएकार तव्हांजो दुबई हलियो वियो। ईअं ई मौलाना फज़ल, हाणे अगरि ही हथ सां बि अगरि जेको थ्योरी ठाहिनि था त साईं हिकिड़ी नूरा कुश्ती आहे फला, त बि हिन सां आख़िर में छा पियो थिए? एंड ऑफ द डे त मुल्क में हर माण्हू त हिन खे ज़ाहिर साल आऊं बि हिन खे ईअं ई ॾिसणु चाहियां थो जीअं नज़र अचे पियो। पाण छो चऊं त हिन जे पोयां हीअ नूरा कुश्ती आहे? त हिकिड़ी बेचैनी, अड़े यार हाणे अलाए छा थींदो, हाणे यार छा मौलाना साहिबु लॉन्ग मार्च कंदो, अड़े हाणे हीउ जहिड़ो थींदो, अड़े हितां बि मौलवी साहिबान अची वेंदा। अच्छा, अगेन तव्हां काफ़ी अरसे ताईं सस्पेंस में वेठा आहियो। हाणे 17 तारीख़ अचे, पोइ ख़बर पए, पोइ छा थिए, पोइ छो थिए। त व्हाट आई एम सेइंग कि ही सभु शयूं, हलो PTI खे त तव्हां हुन मामले खे डिफ्लेक्ट करे वेंदो, तव्हां इंटरनेट स्लो करे हुन जी जेका प्रोपेगेंडा आहे PTI उनखे तव्हां स्लो करे छॾींदो। पर ही त पर नुक़सानु त वरी बि थिए थो, चाहे हितां हथु घुमाए वठो, कन खे सिधो झलियो या घुमाए हथु हणो, सभु शयूं आख़िर में एंड ऑफ द डे हासिल मतिलबु इहो ई निकिरे थो त मुल्क में वरी हिकिड़ी अनसर्टेनिटी ऐं बेयकीनी पखिड़िजे थी। ऐं जिथे बेयकीनी हुजे उते नाणे वारो पखी किथां वेहंदो? नाणे वारो पखी उते वेहंदो ई कोन्हे। जिथे बेयकीनी हुजे या गोड़ घमसान हुजे, उॾामी वेंदो आहे। जी हा, ॻाल्हि हिते ई अची फासी आहे। अच्छा, पोइ नंढी ॻाल्हि अगरि कहिड़ो त पोइ ज़ाहिर आहे, पोइ त ज़ाहिर किथे न किथे नेगोसिएशन थियणी आहिनि, किथे न किथे पोइ डिफरेंट माण्हू सजेशन्स खणी था अचनि। अञा ताईं फवाद चौधरी साहिबु क़ाइमु आहिनि त हल जेको आहे उहो नेशनल गवर्नमेंट ई आहे। न, फवाद चौधरी भले नेशनल गवर्नमेंट चए, ज़ाहिर आहे ज़ाहिरी तरह हिकिड़ो मिडवे ठाहियो पियो वञे न, त ही पार्टियूं बि नाराज़, छाकाणि सुभाणे अगरि हिन सॼी पार्टियुनि खे, नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, हिननि खे फ़ारिग़ कजे त ही सुभाणे वरी नाराज़ थींदा, यार असां सां तव्हां धक करे विया आहियो, वरी पंहिंजे लाडले खे आणे छॾियो अथव सो कॉल्ड। त ही मिडवे आहे, त ठीकु आहे, ख़ान वारनि खे पार्टिसिपेट कराए वठो, हुननि खे बि कराए वठो, हिकिड़ी क़ौमी यकजहती जो मुज़ाहिरो कयो, पर प्रैक्टिकल केतिरो आहे, अमल जोॻो केतिरो आहे, इहा को अलॻि बहस आहे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।